बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नसीबन वारा पंहिंजे नसीब जे आसिरे, असां हूं ग़रीब सभु हबीब जे आसिरे। अल्हम्दुलिल्लाह हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूरु मारूफ़ मायानाज़ नात ख़ान अलहाज उस्ताद हाजी अली अनवर चाचड़, जेको तंज़ीम नात ख़ान इत्तेहाद सिंध जो वाइस चेयरमैन आहे। सभ खां पहिरियां साईं जिन जा लख न पर किरोड़ थोरा जो असांजे अंगण ते कुर्ब जा कदम भरे आया आहिनि। साईं खे सभ खां पहिरियों भलीकार चऊं था। हाजी साहब, तव्हांजी पैदाइश कॾहिं ऐं कहिड़े ॻोठ में थी? असांजी पैदाइश थी 1970 में। ॻोठ मुंहिंजे ॾाॾे जे नाले आहे मोहम्मद रमज़ान चाचड़, जेको कचो बिडी मीर जी दड़ी जेका सभी आहे उहा माना उन जी ज़मीन आहे, उहा हद ई असां मीर साहब सुंदर ख़ान जे इन में वेठा हुआसीं। उते असांजी पैदाइश थी। शुरूआती दीनी ऐं दुनियावी तालीम शुरूआती किथां सां? अल्हम्दुलिल्लाह दीनी तालीम बि असां मियां शमसदीन इंदड़ साहब जेको उनजे भर में मदरसो, उते असां उस्ताद हाफ़िज़ करमदीन वटि पढ़ियासीं, क़ुरान शरीफ़ उते पहुचायोसीं। उन खां पोइ तालीम जेको आहे मुंहिंजो वालिद साहब शहीद रहमत अली चाचड़ साहब, उहो बि उस्ताद हो, ऐं उहो मां पंहिंजे बाबे वटि तालीम 5 पास कया। नात ख़ान जी शुरूआति पहिरीं ॻाल्हि कीअं की, कंहिंखां मुतासिर थी करे कई, ऐं नात ख़ानी में अव्हां जा उस्ताद कहिड़ा आहिनि? मुंहिंजा साईं नात ख़ान मां तक़रीबन पंहिंजो 10-15 सालनि खां अॻु में ईअं नंढे ई हूंदे मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुयो। असांजे इलाइक़े गेमड़े में साईं मीरण शाह जान छॾियो कुरैशी बादशाह, पोइ उन जी नात मनक़बत हिकिड़ी ठाही फ़क़ीर पंजल फ़क़ीर नात ख़ान, उहा मां पकी कई। पोइ जॾहिं मां उहा पढ़ी त पोइ मूंखे साईंरनि घुरायो ऐं ॾेढी ते उहा पढ़ियऊं। उन खां पोइ मुंहिंजी मशहूरी थी वई, ऐं उन खां पोइ 11वीं मियां शमसदीन इंदड़ वटि थींदी। उते ख़ासि नात ख़ान मुंहिंजो माना मां ई हूंदो हुउसि। उन खां पोइ ॿिया बि नात ख़ान ईंदा हुआ, ऐं काफ़ी नात ख़ान जेके आहिनि उते हाज़िरी लॻाईंदा। पर 11वीं वॾे पैमाने ते थींदी, बहितरीनु नमूने सां 11वीं थींदी। उन में असांखे पंहिंजो दिली शौक़ु थियो ऐं मोहबत थी। असां चयोसीं त मदीने वारे साईं जी कॾहिं सनागर थियूं त ॿियो छा खपे। पोइ इन जे करे असां इहा नात ख़ानी उन टाइम खां वठी शुरू कई। सिंध जी कहिड़नि कहिड़नि मशहूरु दरगाहनि ते या पाकिस्तान जी मशहूरु दरगाहनि ते हाज़िरी नसीब थी? अल्हम्दुलिल्लाह असां हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद आहियूं, ऐं उते जॾहिं असांखे हिकिड़ी बाबू बि तव्हांजो हाजी ख़ान महमूद बि मौजूदु हूंदो, असांखे हिकिड़ो एवॉर्ड मिलियो उन जॻह ते। काफ़ी बुज़ुर्ग वेठा, बल्कि हिंदुस्तान खां वठी बरे सगीर जा आलम सगुरा वेठा, नात ख़ान वेठा हुआ। जॾहिं इहा असां काफ़ी पढ़ीसीं, मरहूम बहराम अली उस्ताद जेको नात ख़ान, उहो बि मौजूदु हो मूंसां। बेख बका बिला हदा अल्लाह हदा, त मूंखे उहो वजद अञा ताईं उहो यादि आहे। जॾहिं मूंखे उहो साम्हूं ईंदो आहे त मां रोई पवंदो आहे। बाक़ाइदे माण्हू झूमनि पिया, ऐं साईं शाह महमूद साईं मुंहिंजी पुठी तपे, इहे वर्ड चया त पुट अॼु वॼा छोड़ियो। इहे लफ़्ज़ साईं जन फरमाया। उन खां पोइ दुआ बि कयूं। ऐं वॾे में वॾो एज़ाज़ जेको मूंखे मिलियो दरगाह हज़रत गौस बहाउद्दीन मुल्तानी रहमतुल्लाह। उन खां बाद में असां दरगाह आलिया मिस्कीनपुर शरीफ़ सिख्या वरितीसीं काफ़िन जी नातनि जी। उते साईं वटि हिकु नात ख़ान न हूंदो हो, 40-40 50-50 नात ख़ान हूंदा हुआ। लीमे वारा, हाजी जान मोहम्मद वारा, काफ़ी नात ख़ान वॾा वॾा साईं सखी सोणे सखी अब्दुल्ला शाह गंबट वारे मिस्कीनपुर वारे घोट वटि हूंदा हुआ। उते ख़ासि करे असांजी जेका नात ख़ानी जी बहितरीनु नमूने सां शुरूआति थी, उन दर खां थी। उते असांखे जेका सिख्या मिली, जेकी असां उते 25 साल उते ख़िदमत कईसीं, ऐं सिर्फ़ु नात ख़ानी जे करे साईं घुराईंदो हर नात ख़ान खे। ख़ासि करे असां ते साईं जी वॾी नज़र हूंदी। वॾी महिरबानी साईं। हाजी साहब, सिंध जे कहिड़े कहिड़े मशहूरु नात ख़ाननि सां अव्हांजो जोड़ रहियो? असांजो साईं पहिरियों त नात ख़ान जेका शुरूआति थी असांजी पंहिंजो फ़क़ीर ग़ुलाम हुसैन चाचड़ ऐं अदो लियाकत अली चाचड़ मशहूरु आहिनि। उहे बि शुरूआति असांजी जोड़ में उन्हनि सां गॾु थी। 2-टे साल हलिया थे। उन खां पोइ मुंहिंजो उस्ताद आहे हाजी गुल मोहम्मद मार साहब। उहो उन जो आवाज़ु मिठड़ो आहे,
अॼु ताईं मां सम्झा थो नात खान सभु भला आहिनि, पर उन जो हेठां दर्जे सां जेको आवाज़ु आहे उहो तमामु बहितरीनु आहे। उहो उन्हनि खां छॾे करे पोइ मां हाजी गुल मोहम्मद सां गॾु उन सां जोड़ बि हुयो, केस्टूं बि कयूंसीं, उस्ताद बि मुंहिंजो थियो। ऐं उन सां पोइ हर नात खान सां मूं ॻायो आहे। हाजी लीमे फ़क़ीर सां बि ॻायो आहे हिकिड़ो दफ़ो, ऐं हाजी अब्दुल हक़ सां बि ॻायो आहे। गुंजन वटि ईंदो हो हिते असांजे पाड़े में, उन्हनि में उन सां बि हिकिड़ो दफ़ो मूं ॻायो आहे। बाक़ी काफ़ी नात खान हिन टाइम ते मुंहिंजो जोड़ आहे नवाब अली सां, बाबा सां बि असांजो हाजी ख़ान मोहम्मद सां बि केस्टां थियल आहिनि, बचल फ़क़ीर सां थियल आहिनि। ऐं मां सम्झां थो त असां में हिकिड़ी अलहमदुलिल्लाह ख़ूबी इहा आहे, सो आम नात खाननि में बि हूंदी आहे, कन में न हूंदी आहे, कन में हूंदी आहे। गुलाम नबी सुमरे सां बि मुंहिंजो जोड़ रहियो। सो इहा हूंदी आहे त अणॾिठल जेका शइ आहे उहो संगती जेकॾहिं अॻियां पढ़ंदो त असां पोयों पढ़ी वेंदासीं। हा, इहा असां चंद नात खान आहिनि जेके इहा शइ पढ़ंदा आहिनि, जंहिंमें हाजी ख़ान मोहम्मद बि इहा शइ पढ़ी वेंदो आहे। सिदाकत मार ॿई भाइर आहिनि नात खान, उन्हनि सां बि मां गॾु जेको आहे नातूं गॾु पढ़ियूं आहिनि, ऐं जोड़ नाइब वारा नातूं उन्हनि सां गॾु असां पढ़ंदा आहियूं। ऐं हाजी बचल शाइर आले सुन्नत उस्ताद मुंहिंजो हाजी उलमन मार साहब आहे। ऐं काफ़ी जैन ते काफ़ी नात खाननि सां बि मुलाक़ातूं ऐं महफ़िलूं कंदा आहियूं। हाजी नज़ीर बि मुंहिंजो जोड़ी वालो हुयो, हाजी आलमाई साहब, उन सां बि मुंहिंजो जोड़ो, उन सां बि मुंहिंजो केस्टां थियल आहिनि। हाजी मखड़ो फ़क़ीर या महबूब फ़क़ीर हुजे, उन सां बि असां गॾु नातियूं पढ़ंदा आहियूं। जी साहब, हाजी गुलाम नबी मैसर उस्ताद, हाजी लीमो फ़क़ीर उस्ताद, जानन फ़क़ीर, जन सां का अहिड़ी अनमोल यादि जेका मां शेयर करणु चाहियूं। बिल्कुलु अनमोल यादि आहे। मां नंढो आहियां, 12-13 सालनि जो आहियां। हिते मियाँ शमसदीन उर्फ़ मियाँ शींहं वटि आया आहिनि 11 शरीफ़ ते। हाजी गुलाम नबी मैसर, हाजी जानन फ़क़ीर, हाजी लीमो फ़क़ीर, 3 ॼणा आया आहिनि। रात जो पढ़ियो तो महफ़िल पढ़ियूं। इन में हिकिड़ी नात जेका उन्हनि पढ़ी त हड़ ख़ुदा जूं महिरबानियूं आ मगर हिकिड़ी घड़ी। रात जो उन्हनि पढ़ी आहे, ज़हन असांजो ठीकु हो। वरी उहा ॾींहं जो मां वरी लाउड ते पढ़ी आहे, हाजी साहब वारा मौजूदु वेठा। पोइ हाजी साहब मूंखे घुराए करे नेड़ ते चुमी पाती ऐं दुआ बि कई हाजी गुलाम नबी मैसर। हा, इहा अनमोल मूंखे ॻाल्हि यादि आहे। हाजी गुलाम नबी मैसर मूंखे नेड़ ते चुमी पाए चई, पुट तुंहिंजो ज़हन तमामु बहितरीनु आहे, तूं अलाह कंदो तूं कामयाबु आहे, ऐं आवाज़ बि तुंहिंजो भलो आहे। इहा हाजी साहब मूंखे दुआ ॾिनी आहे, इहा मूंखे यादि आहे। माशाअल्लाह, हाजी साहब तमामु बहितरीनु इंटरव्यू हली वियो आहे। इन जे विच में हिकिड़ी काफ़ी थी वञे त खीर में खंडु पइजी। हाजी मखड़े फ़क़ीर जी काफ़ी आहे। वरसांगे सालड़ी का घड़ी घड़ी कनगारे वञो, घड़ी कनगारे वञो, चेहरो ॾेखारे वञो, घड़ी कनगारे वञो। वरसांगे सालड़ी का घड़ी घड़ी कनगारे वञो। रूह घुरे तो राति रही वञो मगर, रूह घुरे तो राति रही वञो मगर, जे न रहो रातिड़ी का घड़ी घड़ी कनगारे वञो, घड़ी कनगारे वञो, चेहरो ॾेखारे वञो, घड़ी कनगारे वञो। वरी सांगे सालड़ी का घड़ी ओ घड़ी कनगारे वञो। वरी सांगे सालड़ी का घड़ी घड़ी कनगारे वञो, घड़ी कनगारे वञो, चेहरो ॾेखारे वञो, घड़ी कनगारे वञो। दीद मिलाए दिल के वगे मैं हणी, दीद मिलाए दिल के वगे मैं हणी, ओ के दिन वागे कड़ी का घड़ी घड़ी कनगारे वञो,
घड़ी खन गारे वञो चेहरो ॾेखारे वञो घड़ी खन गारे वञो वरी सांगे सालड़ी का घड़ी ओ घड़ी खन गारे वञो पढ़ पीरनी ते मुँह भी सुखा मञे पढ़ पीरनी ते मुँह भी सुखा मञे ओ बासम से बासड़ी का घड़ी घड़ी खन गारे वञो घड़ी खन गारे वञो चेहरो ॾेखारे वञो घड़ी खन गारे वञो वरी सांगे सालड़ी का घड़ी है घड़ी खन गारे वञो मन मखणो चैन अल्लाह करे शाल का मन मखणो चैन अल्लाह करे शाल का वयतु तदसाए आसड़ी का घड़ी घड़ी खन गारे वञो अचु तदसाए आसड़ी का घड़ी घड़ी खन गारे वञो घड़ी खन गारे वञो चेहरो ॾेखारे वञो घड़ी खन गारे वञो वरी सांगे सालड़ी का घड़ी है घड़ी खन गारे वञो। जी साहब मदीने शरीफ में घणा चक्कर हाज़िरी थी? अल्हम्दुलिल्लाह से मदीने शरीफ 2004 में मां हज पढ़ी आहियां। बाबो 2003 में वो हज पढ़ी आयो। बाबे को इजाज़त वरितुमि बाबा साईं मूंखे इजाज़त तव्हां पाण फरमायो त भाई नंढड़ी वई में हज पढ़े थो मां चयो दुआ कर। 2004 में असां हितां रमज़ान शरीफ में वियासीं उते रही पियासीं साॻी टिकेट में हज पढ़ी साॻे वर घर मोटी आयासीं 4 दफ़ा हाज़िरी नसीब थी आहे। हिकिड़ो दफ़ो अमर सां गॾु ऐं हिन कोरोना खां अॻु में त मुसलसल 2 दफ़ा माना असां सांधे वियासीं छो जे पंहिंजो महबूब जे रोज़े रमज़ान शरीफ रखंदासीं उते असीं। हिकिड़ो साल असां ॾहाके में वेठासीं बाक़ाइदे उते हरम पाक में मस्जिद नबवी में। अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे साईं जो वॾियूं महिरबानियूं हुन नंढड़ी वई में पंहिंजो हज करायईं 4 दफ़ा पंहिंजे दर ते घुरायईं। हाणे बि उमेदा रखी वेठा आहियूं इंशाअल्लाह जॾहिं बि हीअ जेको आहे सो वबा बीमारी ख़ुदा ताला हिनखे ख़तमु कंदो वरी बि असां हाज़िरी जे लाइ तयार आहियूं ख़ुदा ताला असांखे नसीबु कंदो। साईं तव्हां तंज़ीम नात ख़ान इत्तेहाद सिंध जा ख़ुदि वाइस चेयरमैन आहियो तंज़ीम जे हवाले सां जो बयान करणु चाहियो? साईं तंज़ीम अल्हम्दुलिल्लाह असां हाजी मखणो फ़क़ीर चेयरमैन आहे उन सां गॾोगॾु वाइस चेयरमैन मुंहिंजो नालो हुन रखियो। उन खां पोइ पंहिंजो सेक्रेटरी जनरल आहे अब्दुल रहीम अज़मी शाइर आले सुन्नत। डिप्टी सेक्रेटरी आहे ख़ान मोहम्मद चाचड़ ऐं जेको आहे सो ख़ज़ानची आहे अब्दुल लतीफ़ सुमरो ऐं प्रेस सेक्रेटरी आहे कबूतर फ़क़ीर ऑफिस सेक्रेटरी आहे शोएब अहमद सुमरो। तो असां हिकिड़ी टीम ठाहे करे वर्क खणी मोहबत जो पैगाम खणी निकिता आहियूं। इंशाअल्लाह असांजी कामयाबी आहे। असां 9 ज़िला करे चुका आहियूं इंशाअल्लाह। हाणे नवाब शाह जेको आहे असांजो ज़िलो रहे थो अनकरीब जेको आहे नवाब शाह जी तारीख़ बि थी वेंदी इंशाअल्लाह उनखे बि असां चूंडींदासीं। ऐं असांजी मोहबत वारी तंज़ीम आहे नात ख़ाननि जी भलाई जे लाइ असां हिकु पाण में गॾिया आहियूं ऐं जेको बि थींदो नात ख़ाननि जी भलाई थींदी ऐं नात ख़ाननि खे इत्तेहाद एको मोहबत जेको आहे सो सेखारी वई आहे। हितां जेको तंज़ीम जो सबक़ु आहे मोहबत जो सबक़ु हा मोहबत जो सबक़ु आहे। असां मोहबत जेको आहे नफ़रत हुई अॻ में हर नात ख़ान में ॾिसो आलमनि में पाण में निफ़ाक़ पीरनि फ़क़ीरनि में पाण में निफ़ाक़। असां जॾहिं ॾिठोसीं त असां सभु हुज़ूर जा सनागर आहियूं। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई दिलि में अॼु मां छो न चयूं वञा त निंड पियो हुजां मूं पाण में ख़्वाब में ईअं पंहिंजे ख़्यालु हुयो राति जो त छा हिते असां सना पढ़ूं था मदीने वारो साईं असांखे उते ॿुधंदो। मुंहिंजी दिलि में इहो हुजे पियो त राति जो ॾिसां त पूरो आलम इस्लाम जी माना ईअं मख़लूक आहे अखि खुटे माण्हू न खुटनि पिया पर सभिनि खे अच्छी पोशाक
ऐं कफ़न वारो वेसो हुजे। हाजी पंहिंजो ग़ुलाम नबी महेसर, हाजी जानण, हाजी लीमो फ़क़ीर नातियूं पढ़नि था, उन्हनि खे बि कफ़न वारो जेको हे टोपी पातल आहे ऐं अछा कपिड़ा आहिनि, इहो वाज़ियो करे मूंखे ॾेखारियो महबूबनि त हीअं बि तव्हां नातियूं पढ़ंदव, पर सॼी माना मख़लूक वेठी हुई ऐं सभिनि खे कफ़न पातल आहे। उहो दीदार मूंखे ख़ुदा ताला नसीब कयो। मां दिलि में छड़ी इहो इरादो कयो त छा भला हिते असां नातूं पढ़ूं था, उते मदीने वारे साईं जे अॻो नातुनि जो शरफ़ हासिलु थींदो। बसि ईअं दिलि में हुयो त इहो ख़्वाब ॾिठोसीं। अहिड़ी महिरबानी थी, नेमत थी। आख़िर में पैगाम ॾियणु चाहियो? पैगाम इहो आहे साईं त पाण में मोहबत पैदा कनि ऐं जेके बि नात ख़ाना आहिनि उनखे मां गुज़ारिश कयां थो त जेके नातूं पढ़नि त उहो स्टेज ते अचनि त उहा पकी हुजे, उन में लफ़्ज़ात जेके आहे उहा पकी हुजे। हालांकि को असां ते तनक़ीद न करे, असां ते आङुर न खणे। अकेडमी जीअं मिसाल ख़ान मोहम्मद चाचड़ अकेडमी जेको आहे शुरूआति कई आहे, इन में जेको आहे काफ़ी हर जॻह ते बि अकेडमी हूंदी, उहो जेके करनि था सीनियर नात ख़ाना आहिनि उन्हनि वटि वञी करे सिलेक्शन करे पोइ स्टेज ते नात पढ़ंदा। मुंहिंजो इहो पैगाम आहे हर नात ख़ान खे, नंढे खां वठी वॾे ताईं इहो पैगाम आहे त महिरबानी करे नात जेका पढ़ो उहा पकी बि हुजे ऐं उनजे लफ़्ज़नि जो ख़्यालु कयो। त इहो असांजो पैगाम आहे नात ख़ाननि खे त पाण में मोहबत कनि। हाजी साहब, पंहिंजे कैरियर मां कहिड़नि कहिड़नि शाइरनि खे जेको आहे त ॻायो आहे पंहिंजे सुरनि में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजा पंहिंजो तमामु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, उनजी बि शाइरी असां ॻाई आहे। सचल सरमस्त जी बि ॻाई आहे, बुढल साईं जी बि ॻाई आहे, ऐं साहिब ने शाह वस्ती वारो बुखारी सैयद उन बि ॾाढा पीर असांजो, उनजी बि ॻाई आहे। अनवर साईं जी बि ॻाई आहे शाइरी, ऐं हाजी मखणो फ़क़ीर, हाजी पंहिंजो अब्दुर्रहीम अज़मी, ख़ासि करे शाइरी जेका असां ॻाई आहे हाजी ग़ुलाम नबी महेसर जी। छो जे नात ख़ाने जेका असांजी जेको ॿूटो पोखियो आहे उहो हाजी ग़ुलाम नबी महेसर पोखियो आहे, जेको अॼु ताईं हलंदो तां क़यामत ताईं हलंदो। ख़ासि करे असां शाइरी उनजी घणी पसंदि कई आहे। ॿियो फ़क़ीर यार मोहम्मद इबू पोटे जो काफ़ियूं ॾाढियूं पढ़ियूंसीं, ऐं मखणे फ़क़ीर जूं काफ़ियूं पढ़ियूंसीं। ॿियनि शाइरनि मुख़्तलिफ़ जेकॾहिं नाला खणूं त घणा नाला आहिनि, काफ़ी शाइरनि जो असां शाइरी पढ़ी आहे अल्हम्दुलिल्लाह। तमामु बहितरीनु शाइर आहिनि, पर जेका शाइरी असांखे दिलि में पाण खे हंडदी ऐं बहितर लॻंदी उहा असां शाइरी पढ़ंदा आहियूं। हा, सजण सेठार जेको आहे आमद साईं जी बि शाइरी मां पढ़ी आहे। सजण सेठार टेलीविज़न में घणो पढ़ियो आहे। असां साईं मीरल गलाल जी बि शाइरी तमामु बहितरीनु आहे, उहा बि पढ़ी आहे। फ़क़ीर मदाई कबूतर फ़क़ीर उनजी बि असां शाइरी पढ़ी आहे, ऐं नजम निमाणे जी बि शाइरी असां पढ़ी आहे। इंदड़ फ़क़ीर जेको हज़रत गौस पाल जो मनक़बूं पढ़ंदो आहे, ठाहींदो आहे, उनजी बि शाइरी सुठी आहे, उहा बि असां पढ़ी आहे। अब्दुल कादर जेको आहे आरिजन वारो, उन्हनि जी बि शाइरी पढ़ी आहे। ऐं शमसदीन सुंदराणी नओं शाइर आहे, उन बि शाइरी सुठी चई आहे। ऐं मोहम्मद नवाज़ मुख़लिस असां शाइरी पढ़ी आहे। ये हाजी साहब, उस्ताद हाजी ग़ुलाम नबी महेसर, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उस्ताद हाजी जानण फ़क़ीर नात अकेडमी पनवाकिल ते अची अव्हांखे ऐं मदाइन सां मुलाक़ात प्रोग्राम में अची अव्हांखे कीअं लॻो? बहितरीनु शइ अमल आहे हीअ, इनशाअल्लाह तव्हांजो अमल तमामु बहितरीनु क़दम आहे। ऐं मदाइन सां मुलाक़ात जंहिंमें माण्हू खे निशावर थिए थो ऐं मदाइन जो हक़ीक़तूं पेश थियनि थियूं, ऐं उन सां तव्हां मुलाक़ात कयो था त सॼी दुनिया ॾिसे थी, ऐं उन्हनि खे बि वधीक अहमियत मिले थी। छाजे करे त तव्हांजी अकेडमी आहे, उन में हली करे तव्हां वटि अचनि था, इहा माना तव्हांजी कामयाबी आहे। ऐं असांजी अव्हांखे दुआ त ख़ुदा ताला हिन अकेडमी खे पूरे पाकिस्तान में पहुचाए, बल्कि पूरी दुनिया में अॻिते कंदो इंशाअल्लाह। जी नाज़रीन, हुयो असांजी सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूर मारूफ़ माया नाज़ नात ख़ान, तनज़ीम नात ख़ान इतिहाद सिंध जो वाइस चेयरमैन उस्ताद अलहाज हाजी अली अनवर चाचड़ साहब। हाणे प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में अमां खां इजाज़त वठंदासीं। वेंदे वेंदे हाजी साहब खे हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदासीं त असांजे सिंध न पर पूरे पाकिस्तान जे शहनशाह नात ख़ान उस्ताद अलहाज हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जी हिकु नात थी वञे। प्रोग्राम खाणे इजाज़त वठंदासीं। पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ओ मुस्तफ़ा
शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया पंहिंजो नाम करीम कयाई तोखे रऊफ़ रहीम चयाई पंहिंजो नाम करीम कयाई तोखे रऊफ़ रहीम चयाई मालिक जी मर्ज़ी जग तलबे तुझी रज़ा रब चाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया जाम मोहम्मद जी जियो आए आलम ले छट बन जी आए जाम मोहम्मद जी जियो आए आलम ले छट बन जी आए कंहिंजे चवण सां शान न घटबो अल्लाह तुंहिंजो वाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया दौर जा दीदार अव्हां मां आया नज़र अनवार अव्हां मां साईं दौर जा दीदार अव्हां मां आया नज़र अनवार अव्हां मां तोखे ॾिठो तई रब खे ॾिठो सई ॾिनी क़ुरान गवाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया पहुचे मदीने तो वट चलही हाजी गुलाम नबी जो गज़ल ही साईं पहुचे मदीने तो वट चलही हाजी गुलाम नबी जो गज़ल ही हाजी गुलाम नबी जो गज़ल ही मेरो मदो तबी तुझे बचन है तो मिठड़े जो मदाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया मेरो मदो तबी तुझे बचन है तो मिठड़े जो मदाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया